इस्लाम कोर्ट सॼी सिंध जियां एका दिहाड़ो इस्लाम कोर्ट में बि शानदार नमूने मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि उस्तादनि शागिर्दनि शहरनि वापारियुनि पारां प्रेस क्लब खां गॾियल तौर ते इंसानी ज़ंजीर ठाहिण बैदि अमन जा पखी उॾारे मक़ामी फ़नकार रमेश राही पारां शाह जी वाई सां टाउन चेयरमैन कमलेश कुमार अॻूणे नाज़िम घनश्याम दास वापारी सदर कुलदीप पारवाणी सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अॻवान कबीर भील जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में शामिल नंढा तोड़े वॾा सकाफ़ती वेस पहिरे सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रहिया आहिनि। शहर में मेले जो समा नज़र अची रहियो आहे। सवें शहरी रैली में शरीक आहिनि। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी प्रेस क्लब ते पहुचंदी जिते मुख्य तक़रीब थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची